सिंध तास मुआहदे की भञकड़ी की इजाज़त न ॾींदासीं। भारत के पानी हथियार तौर इस्तेमाल करण न ॾींदासीं। बई मुल्क एटमी कुवत आहिनि। छिकताण खिते जे लाइ नुक़सानकार साबित थींदी। पाकिस्तान जो पैगाम अमुन इस्तेकाम तरक्की आहे। ज़िम्मेवार रियासत तौर पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां आगाह आहियूं। पहलगाम वाक़े खां पोइ भारत सबूत ॾियण बदिरां इल्ज़ाम हयां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। परॾेही खाते तरफ़ां खिते जी मौजूदा सूरतहाल ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म जी हिदायत ते सफ़ारती कमेटी मुख़्तलिफ़ मुल्कनि जो दौरो कंदी ऐं आलमी सतह ते पाकिस्तान जो मौक़िफ़ भरपूर अंदाज़ में पेश कंदी। खुशदार में बस में धमाको, 4 ॿारड़ा मारिजी विया। 0 पॉइंट पर धमाके के नतीजे में बस में सवार 4 ॿारड़ा मारिजी विया। 38 खां वधीक ज़ख़्मी। डीसी खुशदार जो चवणु आहे त वाक़े वारी हंध खे घेरे हेठि आंदो आहे। वधीक जांच कई पई वञे। भारतीय उड़ामुनि लाइ पाकिस्तानी हवाई हदूं वधीक 1 महीनो बंदि रखण जो फ़ैसिलो। पाबंदी दौरान महीने अंदर भारत के 8 अरब रुपयनि जो नुक़सान थियो। पाकिस्तान 24 अप्रैल ते भारतीय उड़ामुनि लाइ पंहिंजूं हवाई हदूं 1 महीने लाइ बंदि कयूं हुयूं। वफ़ाक़ी सरकार आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर के फील्ड मार्शल के उहदे ते तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में अहम फ़ैसिला कया विया। पधिराई मूजिबि जनरल आसिम मुनीर के फील्ड मार्शल के उहदे ते तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। ऑपरेशन निगरानी मरसूस जी आला हिकमत अमली ऐं दुश्मन खे शिकस्त ॾियण ते जनरल आसिम मुनीर खे तरक्की ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी से वज़ीर आज़म शहबाज शरीफ की मुलाकात। वज़ीर आज़म पारां सदर के जनरल आसिम मुनीर के फील्ड मार्शल के उहदे ते तरक्की ॾियण ते एतमाद में वरतो वियो। भारतीय अगराई के ख़िलाफ़ असरायती जवाबी कार्रवाई ते हथियारबंद फ़ौजनि जी वाखाण। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर की क़यादत में हथियारबंद फ़ौजनि दुश्मन के गुरूर के मिट्टी में मिलाए छॾियो। संदसि अॻवानी में पाक फ़ौज वतन जो कामयाबी से दिफ़ा कयो। बेहतरीन जंगी हिकमत अमली ते जनरल आसिम मुनीर फील्ड मार्शल के उहदे ते तरक्की जो मुस्तहिक है। दहशतगर्दी के खिलाफ जंग में कौम फील्ड मार्शल आसिम मुनीर की ख़िदमतुनि की साराह करे थी। सदर तरफा एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सिद्धू खे बि संदसि मुलाज़मत के मुद्दे में वाद ते वाधायूं। संदसि चवणु आहे त एयर चीफ मार्शल की कामयाब जंगी हिकमत अमली के नतीजे में दुश्मन के मुंहं तोड़ जवाब मिलियो। वफ़ाक़ तरफ़ां सिंध हुकूमत के बलोचिस्तान, पंजाब ऐं केपी में घरनि जी अलावत ऐं SIUT लाइ 9 अरब ॾिना विया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे इदारनि जी शानदार कारकर्दगी जो एतिराफ़ कयो आहे।